आपस में हुई है, मैं कोई ज्यादा दूर नहीं है, काफी करीब आए। अब ये चंद हफ्तों की बात है, ये कोई कई महीनों की बात नहीं। इस मौके पे जब एक माशी बहरान है, एक सियासी खींचातानी का माहौल है और IMF का मुआहदा नहीं हुआ, इमरान खान साहब को किस बात की जल्दी? साल या 6 माह का उनको प्रोग्राम पे नहीं बताया जा रहा? क्या वो चंद हफ्ते सब्र नहीं कर सकते पाकिस्तान के लार्जर इंटरेस्ट में? क्यों जरूरी है कि इंतखाबात जो है वो 14 तारीख को हो या उसके 10 दिन बाद हो? हम जो मुकर्ररा वक्त है उससे कुछ पीछे आए मुज़ाकरात में, हमने लचक भी दिखाई है। मकसद ये था कि एक पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज हो जाए। हुकूमत मुल्क में चूंडूं एक ॾींहुं कराइण बाबति PTI सां ॻाल्हियुनि लाइ सुप्रीम कोर्ट खां वधीक मोहलत घुरी वरिती। अदालत खे चूंडुनि बाबति को बि हुकुम न ॾियण जी इस्तदा। चूंडूं हिकु ॾींहुं कराइण वारी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक़ रोस्ट्रूम ते अची ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत हिकु ॾींहं ते चूंडूं कराइण लाइ तयारु आहे। रुॻो चूंडुनि जो मामिलो नाहे, पर साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं ज़रूरी आहिनि। हुकूमत ॻाल्हियुनि दौरान लचक ॾेखारी, पर ॿी धुर लचक ॾेखारण लाइ तयारु न आहे। चूंडुनि जे मामले ते अॻु ई अधु मुल्क विञाए चुका आहियूं। रुॻो पंजाब में चूंडूं थियूं त मुल्क जो वॾो नुक़सानु थींदो। अदालत वक़्तु ॾिए त ॿीहर ॻाल्हियूं कंदासीं ऐं कंहिं न कंहिं तारीख़ ते पहुची वेंदासीं। इमरान ख़ान खे चूंडुनि जी कहिड़ी जल्दी आहे? मुल्की सालमियत ख़ातिर कुझु हफ़्ता सब्र नथो करे सघे। हिकु ॾींहुं चूंडुनि कराइण वारो मामिलो सियासी अमल ते छॾणु चाहियूं था। सियासी पार्टियूं ॻाल्हियुनि में नाकाम थियूं त अदालत 14 मई वारो फ़ैसिलो खणी न वेहंदी। आइन मूजिबि पंहिंजे फ़ैसिले ते अमल दरामद करण लाइ आइन जो ई इस्तेमालु कंदासीं। हुकूमत जी संजीदगी एतिरी आहे जो हेल ताईं नज़रसानी अपील दाख़िल नाहे कई वई। हुकूमत कानून पर सियासत में दिलचस्पी वठी रही आहे। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जा मुल्क में चूंडूं हिकु ॾींहुं कराइण वारी दरख़्वास्त ते रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त आइन में 90 ॾींहनि अंदरि चूंडुनि खां को बि इनकार नथो करे सघे। हीउ अवामी अहमियत सां गॾु आइन ते अमल दरामद जो बि मामिलो आहे। हुकूमत रुॻो 3-4 जी बहस में लॻल आहे। जस्टिस अतर मिनल्ला असेंबली जी बहाली जो नुक़्तो उथारियो, पर उन ते बि ध्यानु न ॾिनो वियो। हुकूमती इतिहाद जे वकील फारूक एच नाइक चयो त अदालत केस खे उकलाए ऐं 14 मई वारे फ़ैसिले खे बाद में ॾिठो वञे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त केस उकलायो वियो त उहो नतीजो हासिल न थी सघंदो। मुनासिब हुकुम जारी कंदासीं। अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं इमरान ख़ान खे वीडियो लिंक ते ॿुधण जी इस्तदा बि रद्द करे छॾी। कश्मीर बाबति पॉलिसी तब्दील नाहे थी। वालारल माथिरी बाबति पाकिस्तान जो मौक़िफ़ चिटो आहे। भारत कश्मीर बाबति 5 अगस्त 2019 वारो फ़ैसिलो वापसि वठे। चाहियूं था त भारत सां लाॻापा मामूल मुताबिक़ थियनि। ॻाल्हियुनि लाइ भारत खे माहौल बहितर करणो पवंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो जी भारतीय शहर गोवा में प्रेस कॉन्फ्रेंस। गोवा में शिंघाई सहकार तंज़ीम जे इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो त डिप्लोमेटिक पॉइंट स्कोरिंग लाइ दहशतगर्दीअ खे हथियार तौरु इस्तेमालु न करणु घुरिजे। पाकिस्तान दहशतगर्दी जे ख़ात्मे तोड़े इलाक़ाई ऐं आलमी कोशिशुनि जो हिसो बणिजण लाइ पुरज़म आहे। गॾियल क़ौमुनि जी ठाहराइण जी उबतड़ हिक तरफ़ा रियासती क़दम SCO जी मक़सदनि ख़िलाफ़ आहिनि। पुरअमन अफ़गानिस्तान इलाक़ाई अमुन लाइ अहम आहे। पाकिस्तान शिंघाई तंज़ीम खे अहम प्लेटफॉर्म सम्झे थो ऐं मेंबर मुल्कनि सां वापारी लाॻापनि खे हथी ॾियणु चाहे थो। साफ इस नतीजे पे पहुंची है, ये हीले बहाने हैं। ये सुप्रीम कोर्ट के फैसले को जो आईनी फैसला है उससे नजर चुराने के हीले बहाने हैं। हमने हर मुमकिन कोशिश की। अमेंडमेंट के लिए हम तैयार, 1 डे के लिए हम तैयार, केयर टेकर के लिए हम तैयार, नतायज को तस्लीम करने के लिए हम तैयार। आपने क्या किया? सब चीजें जो हैं ये सामने रखकर मैं बोझल दिल से कह रहा हूं, पूरी लचक दिखाने के बावजूद कह रहा हूं, इसके बाद अब तहरीक इंसाफ क्या कर सकते और पाकिस्तान की आवाम से रुजू कर सकते हैं। तहरीक इंसाफ जो हुकूमत सां ॿीहर ॻाल्हियूं करण खां इनकार। ॿीहर एहतजाज जो इशारो। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी अदालत में रोस्ट्रोम ते अची ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PTI ॻाल्हियुनि खां पोइ ते हटी चुकी आहे। इमरान ख़ान हुकूमत खे ॻाल्हियुनि लाइ वधीक 3 ॾींहं ॾियण ते नाराज़ थी वियो हो। हुकूमत रुॻो बहाना करे रही आहे। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त PTI 2 असेंबलियूं कुर्बान करे सघे थी त छा हुकूमत नथी करे सघे? मुल्क खे आइनी बहरान तरफ़ धिकियो पियो वञे। हुकूमत सां ॿीहर ॻाल्हियुनि जी महज़ ते वेहण जो को बि फ़ाइदो नाहे।
the bill to facilitate and strengthen the Supreme Court of Pakistan in the exercise of its powers to review its judgments and order. The Supreme Court Review of Judgments and Orders Bill 2023, as passed by the National Assembly, be taken into consideration at once. Those who are in favor of the motion may say aye. Those against the motion may say no. I think the ayes have it. The motion is adopted. सेनेट सुप्रीम कोर्ट के फैसलनि ऐं हुकूमत नज़रसानी जो बिल मंज़ूर करे वरितो। बिल पेश करण जी रिथ जे हक़ में 32 ऐं मुखालफ़त में 21 वोट आया। अपोज़िशन जो बिल पेश करण वक़्तु सख़्त एहतजाज, चेयरमैन जे डाइस जो बि घेराव, एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारण चयो त अपोज़िशन पंहिंजे एहतजाज जो दुकान बंदि करे छॾे, ॿी सूरत में बिल मंज़ूर कराए रहंदासीं। अपोज़िशन लीडर शहज़ाद वसीम कानून वारे वज़ीर जे बयान खे धमकी करार ॾींदे चयो त पार्लियामेंट जी बालादस्ती जी ॻाल्हि कंदड़ पाण पार्लियामेंट जी तौहीन करे रहिया आहिनि। धमकियूं ॾींदड़ ॿुधाइनि कंहिंजी दुकानदारी करे रहिया आहिनि। एग्ज़िक्यूटिव पार्लियामेंट पुठियां लिकी अदालत जी तौहीन करे रही आहे। जेकॾहिं पार्लियामेंट सुप्रीम आहे त पोइ क़ासिम सूरी जी रूलिंग खे बि सही करार ॾिनो वञे। तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान ते 10 मई ते फर्द जुर्म लागू करण जो फैसलो। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इमरान खान के 10 मई ते ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत तोशाखाना केस ॿुधण जोॻो न हुअण ऐं अदालती अख़्तियारनि जी दायरे बाबति इमरान खान जूं दरख़्वास्तूं बि रद्द करे छॾियूं। सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो 2020 ईस्वी जो रद्द थियल इम्तिहान रोकण बाबति ऑफिशियल असाइनी जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इम्तिहान वठण लाइ कमु जारी रखण जो हुकुम। अदालत चयो आहे त सुप्रीम कोर्ट तरफ़ां इम्तिहान कराइण जो हुकुम ॾिनल आहे, उन ते अमल कराइण जी ज़िम्मेवारी आहे। अदालत सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल बाबति रिपोर्ट ऐं दौरनि खां 13 मई ताईं जवाब तलब करे वरितो। सुल्तानकोट वेझो हुमायूं पुलिस जी वॾी कार्रवाई। 13 करोड़ 60 लख 80 हज़ार जी मालियत जा परॾेही सिगरेट ऐं ईरानी सामान हथ, 6 जवाबदार गिरफ़्तार। KTN न्यूज़ ते ख़बर ब्रेक थियण बाद SSP जैकमाबाद शंबीर शाह चौकी जे 13 अहलकारनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करे छॾियो। SSP जैकमाबाद जो चवणु आहे त अहलकारनि खे ड्यूटीअ में गफ़लत करण सबबि डिसमिस कयो वियो आहे। ऐं कराची जे नेशनल स्टेडियम में चौथी वनडे मैच में पाकिस्तान जी न्यूज़ीलैंड खिलाफ़ बैटिंग जारी। क़ौमी टीम जो कप्तान 50 ठाहे क्रीज़ ते मौजूद। बाबर आज़म 100 वनडे मैचेस में तेज़ तरीन 5000 रन्सूं ठाहिण जो रिकॉर्ड बि क़ाइमु करे वरितो। क़ौमी टीम शुरूआती 3 मैचेस खटे सीरीज़ पंहिंजे नाले करे चुकी आहे।